जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण डी। दादू में ॿारनि जी सिहत ऐं माउ जे खीर जी अहमियत बाबति ख़ुराक जे आलमी इदारे WFP ऐं हैंड्स जे गॾियल सहकार सां दादू सिविल अस्पताल में आगाही पैदल रैली कढी वई, जंहिंमें सिविल सर्जन दादू डॉक्टर अब्दुल करीम मीरानी, हैंड्स जे इंचार्ज डॉक्टर अब्दुल अज़ीज़ बबर, डॉक्टर एहसान पंवर ऐं सिहत सां वाबस्ता वॾे अंग में लेडी हेल्थ वर्कर्स ऐं माउरुनि आगाही रैली में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त ॿार खे घटि में घटि 2 सालनि ताईं माउ जो खीरु पीआरणु क़ानूनी, इख़लाक़ी, रियासती ऐं मज़हबी फ़र्ज़ में शामिल आहे त जीअं ॿार उमिरि सां गॾु वाध वीज करे सघे। ऐं दादू जे मॉडल कोर्ट में नदीम बदर काज़ी जी अदालत ॾोहो साबित थियण ते जवाबदार खे 5 साल क़ैद ऐं 25,000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार अल्लाह बख्श पले पोटरो ख़िलाफ़ 6 महीना अॻु पुलिस जे फ़रियाद ते रोकण थाणे ते मंशियात एक्ट तहत चर्स जो केस दाख़िल कयो वियो हो।